नवाबशाह जी सोसाइटी वाले इलाके में मेखाना बैतुल तसव्वुफ ते हक सूफीज़म बर्ड जे बानी चेयरमैन जीएम फ़कीर मस्त परवाज़ी पारां सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल कराई वई। महफ़िल में नारे वारी गुरुकारा मारवल मुल्क ऐं सावल फ़कीर सूफ़ियाणा कलाम ॿुधाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते मेज़बान फ़कीर जीएम मस्त परवाज़ी चयो त सिंध जे अक्सर दरगाहनि में खाननि ते नज़र न्याज़ वरितो वेंदो आहे ऐं हिते मानी खाराइण ऐं महिमाननि जी ख़िदमत बि पंहिंजी हड़ा कई वेंदी आहे। हुन चयो त हिते सिर्फ़ु इंसानियत सां प्यार करण जो दर्स ॾिनो वञे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk